ते घर में अकेली न रहंदसि मूंखे ख़ौफ़ थो थिए। ओ मुंहिंजी अधु जी भेणजी तोखे भउ छो थी थो मां जो घर में वेठो आहे तूं अकेली किथे ही उथो ने भागा उठ वञो काथां गॾ गाड़ो हथ करे अचो असांखे शहर खणी हलो। वाह री पोरी वाह मां तव्हांखे शहर खणी हला मां तूं बुते कोन खिलंदा ख़बर आहे मूंखे जेको तूं गैरती पुट आहे। इहा ॻाल्हि न कर पोरी थोरी थोरी ॻाल्हि ते असांखे केतिरे त मथे ते चढ़ी वेंदी आहे वात ॾे न मां तव्हां सां हलां को तव्हांखे मूंसां गॾु ॾिसी तव्हांखे तोके पोइ मां हुनखे छॾींदुसि असां वॾा खोलीमास वरी कुतर कुतर कयासीं पुलिस जे अॻ में तलाश वधी वेतसि दोस्त वधी वञे बेटा दी न मां न हलंदुमि पचाया मुंहिंजे करे बि न हल से कोई छॾी असुल मारे छॾी अम्मा ॾिसी थी न कीअं मोए जो वात पटिजी वियो आहे। हिकिड़े शब्द ते तव्हांखे शहर वठी हलंदुमि तव्हांखे बुरका हथ करना पवंदा बुरका छोरा हींअर बुरका किथां हथ ईंदा न ईंदा न पोइ ठहियो वरी ॿी सवाल जो बंदोबस्तु कयो मां न हलंदुमि ख़ैर जे सिर ॾे ख़ैर हुजे इहा बुरके वारी ॻाल्हि वरी हिनखे नई दिमाग़ में कंहिं विधी आहे छोरे खे। पोरी कुझु सोच गैरत जो सवाल आहे गैरत जो मां इहो औरतुनि खे बग़ैर बुरके जे शायदि कोन वठी वेंदुसि अधी ऐं बुरका किथां हथ कयां ठीकु आहे किथां न किथां हथ करे थी वठां तूं छोरे खे चओ गॾां गाॾो काहे अचे पोइ हलूं पाण। मां छोरे खे छा चवां छोरो ने भागो ॾिसण नथी पई त तुंहिंजे मथां इहो मस्त आहे मस्त हाणे तुंहिंजे त हिकिड़े इशारे सां ई सॼे ॻोठ जा गाॾा काहे अचे बीहारींदो तूं मिड़ई चएसि इहा कुर्बानी बि ॾियणी पवंदी पोइ वेठो छो आहीं वञ न गॾां गाॾो हथ करे अचे। पर पोइ ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो मूंखे दोखे जी अची कई अथव ऐं हुते बग़ैर बुरके जी आयो हो न त मां गाॾो मोटाए वापसि हलियो वेंदोसांव ॻाल्हि सिधी अथव अची वयूं बस इहा ख़बर की पए त मुंहिंजी महबूबी बि कहिड़ी आहे हलो छोरा हाणे हलो इहा त पूरी आहे छा थो चवे पियो कुझु न मां चयो त पियो त हलो सवा हा हा हलो हा शुक्र आहे वो ये वञनि थियूं हाणे कम पको थी वेंदो पको तमामु जल्द मां घोट थी वेंदुसि घोट अॼु महबूब जी बाज़ में वेठी आहे पासो वठी हथ थो लायांसि हिन पासे हूंदी न न हिन पासे हिन न चवियो आहे अलाए कहिड़े पासे हूंदी हल ठीकु आहे हिन पासे लाए था ॾिसूं पोइ ॾिसूं छा थो थिए हो करे छा थो छोरो अॼु बताल छा थी थियो आहे ॾाढी भली आहे जल्दी सहस बापू तूं अरे छॾे मार पवई खुदा जी मार पई छिप पवई अरे चाची तूं ई जा तूं त हिन पासे इहा कहत कदे छॾी छोरा माठ करे नथो हली ॾुंडनि में हथ विझी सॼे रस्ते न केहली वई कुत अरे ख़ैर जे सिर ॾे ख़ैर हुजे माई छिपी उन छोरे खे बताल करे छॾियो थी हाणे मुंहिंजा हथ भञी रखे को बि ठाहे छो छा कयो थुमास मोहन बाबा पाण मुंहिंजे पुठियां छितो थी पियो आहे हा पाण छितो थी पियो आहे आहे में उछले छॾी असां वाहे में थी उछले से टाणा माणा जो कंदी थी हले से पई मुंहिंजो हथ फजराए रखी माई डॉक्टर बि न टाके सघे मुंहिंजी आंगुर वाहे ॾियांस साण खई चङी न आहे जाॾे हले थी ताॾे फछड़ी मुंहिंजे लाइ मुंहिंजो हथ फजराए फचरी तो ये मोह तो करे अरे हने सिधो थी हल छा कयो थुमास मोहन केड़े में तो छा कयो आहे अरे बस करे वेहो त मां शादी खे वधायां सारीअ खे तो वधाए बुरका हित करे बुरका त वाहे ते बुरका को माज़ू न ॾिठे असां खूंदी बात वरी हल कुतर कुतर करे अरे चुप कुतर कुतर थो करे पियो बुछड़ा मुंहिंजी आंगुर भॼी वेंदी थई बुरको हेठि नथी करी आया थी बुरको हेठि नथी करे पई बदा बाबू लॻाई
मुझी कैसी जाया था खुद को ऐसे कहो